रिपोर्ट सारंग भट्टी झुडो पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग के डिविजनल सदर मौलाना शुएब सिंधी मीडिया सेंटर झुडो ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इंसानियत जी ख़िदमत असांजो नस्बुल ऐन आहे। असांजी तंज़ीम बिला तफ़रीक इंसानियत की ख़िदमत करण में यकीन रखे थी। असांजी तंज़ीम पारां मुख़्तलिफ़ शहरनि में 3 वॾा मॉडर्न इस्पताल खोलिया विया आहिनि जंहिंमें अवाम खे मुफ़्त इलाज जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि थियूं, जॾहिं त 2 डिस्पेंसरियूं ऐं मुफ़्त एम्बुलेंस सर्विस पिणु कमु करे रहिया आहिनि। मुस्तक़बिल में असां उमरकोट में भी हिकु वॾी मॉडर्न अस्पताल जो बुनियाद रखंदासीं जिते पिणु मुफ़्त इलाज जूं सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। हिन चयो त असांजी तंज़ीम पारां थरपारकर में 3500 वाटर प्रोजेक्ट क़ाइमु कया विया आहिनि जितां थर्जी अवाम के पानी की सहूलत मिले थी। उनखां सिवा मुख़्तलिफ़ शहरनि में असां दस्तरख़्वान क़ाइमु कया आहिनि जिते ग़रीब माण्हुनि खे घटि क़ीमत ते मानी खाराई वञे थी। हिन चयो त असांजा हज़ारे रज़ाकार मुख़्तलिफ़ शहरनि में कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। सिंध में आयल आफ़तुनि में असां अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे, उन सिलसिले खे जारी रखियो वेंदो। पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग मीरपुर ख़ास डिवीज़न पारां असीं अवाम के बेहतरीन सेहत की सहूलत ॾियण जे लाइ असीं 3 मॉडर्न हॉस्पिटल जो क़याम किया है ऐं 2 असांजे मुस्तक़बिल के मनसूबनि में शामिल आहिनि। अहिड़े नमूने सां असीं ग़रीब आवाम के लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में सस्ता तंदूर ऐं सस्ता होटल लगाया आहिनि जिते ग़रीब जेका दिहाड़ीदार तबक़ो आहे उहो उतां सस्ती ऐं मियारी मानी अची करे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। का आफ़तूं ऐं सैलाब अचनि था त उन में असांजा वॉलंटियर हर टाइम तयारु हूंदा आहिनि जेका माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ पहुचंदा आहिनि। थरपारकर जे अंदरि असीं वाटर प्रोजेक्ट नाले सां कमु शुरू कयो आहे। तक़रीबन 3500 वाटर प्रोजेक्ट आहिनि ऐं उन्हनि 3500 वाटर प्रोजेक्ट में तक़रीबन 70% असीं जेका गैर मुस्लिम असांजा इंसान दोस्त आहिनि असीं उन्हनि जे ॻोठनि में इहे वाटर प्रोजेक्ट शुरू कया आहिनि त जीअं बिला तफ़रीक रंग नस्ल जे माण्हुनि जी ख़िदमत थी सघे ऐं माण्हुनि जा ॾुख घटिजी सघनि।